पाकिस्तान हिंदू काउंसिल पारां ग़रीब न्याणियुनि जे 80 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं करायूं वयूं। शादी जी तक़रीब पाकिस्तान रेलवे ग्राउंड कराची में एक पुरवकार तक़रीब थी गुज़री। तक़रीब में ईंदड़ जोड़नि लाइ खाधे पीते सां गॾु ॾाज जो समूरो ख़र्च पाकिस्तान हिंदू काउंसिल कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ शादी लाइ जोड़नि खे पिंडाल में वेलकम कयो वियो ऐं शादी लाइ समूरो हिंदू धर्म जे रस्मनि मूजिबि समूरा इंतज़ाम मुकमल कया विया, जॾहिं त सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम ॾिसण में आया। पुलिस सां गॾु हिंगलाज वॉलंटियर जा मर्द ऐं औरतूं पिणु पंहिंजी ड्यूटियूं सरअंजाम ॾिनी। पाकिस्तान हिंदू काउंसिल जे चेयरमैन डॉक्टर रमेश कुमार सिंध टाइम खे ॿुधायो त ही 13वीं इज्तिमाही शादियुनि जी रस्म अदा कई पई वञे, जंहिंमें समूरो ख़र्च पाकिस्तान हिंदू काउंसिल अफोर्ड पई करे। वधीक डॉक्टर रमेश कुमार सिंध टाइम खे ॿुधायो त ग़रीब न्याणियुनि जूं शादियूं बि इन क़िस्म सां पियूं थियनि जीअं अमीर ख़ानदाननि जूं शादियूं थींदियूं आहिनि, जॾहिं त इज्तिमाही शादियुनि में ईंदड़ जोड़नि ते मुस्कुराहट ऐं ख़ुशियूं पिणु ॾिसण में आयूं। बाग़ी सागर, सिंध टाइम, कराची।